सेवण में अवां खे ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर महमद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण जे भगो टोड़ो जबलवटे बलोचिस्तान खां कराची वेंदड़ कोच खां फुर केतिरनि ई मुसाफ़िरनि खां सोन पैसा मोबाइल फ़ोनियूं वग़ैरह फोरू फुर करे आसानीअ सां फ़रार थियण में कामयाब थी विया। मोटरवे पुलिस इंडस हाईवे तां गायब। जामशोरो ज़िले में बदअमनीअ जी बाहि भड़की पई। जामशोरो ज़िले जो अमन अमान बे तबाह। सेवण भरिसां इंडस हाईवे रोड ते थदी गारे भगो टोड़ो जबल वटे फौरन जो मुसाफ़िर कोच जेका बलोचिस्तान खां कराची वञी रही हुई उन कोच खां लखे रुपया कैश सोना ज़ेवर ऐं मोबाइल फ़ोनियूं वग़ैरह फुर करे आसानीअ सां फ़रार थियण में कामयाब थी विया। जॾहिं त कोच में वेठल मुसाफ़िरनि जो चवण हो त 8 खां 10 हथियारबंद जेकी रोड जो कमु हली रहियो हुयो उते असांजे कोच में आहिस्ते आहिस्ते थी फोरू बस खे बीहारे फुर करे आसानीअ सां फ़रार थी विया आहे। किथां पिया आहियो तव्हां? काॾे वञो? काॾे पे? कराची पे अच्छा यो पानी कीअं थियो थोरो इहो ॿुधाईंदो साईं तफ़सील? सर बस अचानक इहो कोच वारे खे अची फुरियो त इहो आया चढ़दा 10-12 ॼणा हुया। अच्छा सभिनि को बस वठदा विया। छा कयूं? कोच में उतां खां चढ़ी आया रस्ते में चढ़िया? साईं हितो चढ़िया भले तव्हां सेवण खां असां स्टाफ था चढ़िया सेवण खां चढ़िया न सेवण खां चढ़िया जी 10 मिनट असां गाॾी वॾी ॻाल्हि गॾु हलिया आहिनि साईं। अच्छा 8 खां 10 माण्हू हुया समझो साईं। पिस्टल हुया ड्राइवर मथो हेवी थी बीठा हुया सभिनि खां फुट थी विया पिस्टल जेके बि आहिनि समझो साईं। आया भी बंद वया भी बंद मोबाइल फुरिया थी क्लींडर मथो गन 10,000 पैसा फुरिया मोटरे पुलिस जो इंसाम कोच का गाड़ी मोटरे पुलिस अगियो गड्डे इंसाफ थोरो स्पीड न पहुचींदा छा थींदा छोड़नो था हेंगी मोटर हलंदा अॻिते थोरो चढ़िया किथां ये कुंडारो रोड है सिलो जी गाड़ी बस इतो ही चढ़िया गाड़ी स्लो कई गाड़ी स्लो भजन पान स्लो करायो गाड़ी में चढ़िया चढ़ का को स्लो शुरू में सामने आयो जाते छा पंदा रोड खत्म थे तो